नाज़रीन, मीरपुर माथेरो जे घंटाघर चौक ते पीपी तरफ़ा जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंमें पीपी अॻवाननि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद क़ासिम कलवड़ जी हीअ रिपोर्ट। मीरपुर माथेरो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर मीरपुर माथेरो में कारवां ऐं बिलावल जे नाले सां हिकु जलसो मुनक़िद कयो वियो आहे। हिते डिस्ट्रिक्ट जा अॻवान ऐं डिवीज़न जा अॻवान सूदो मिनिस्टर अब्दुल बारी खान मौजूदु आहे। अचो हिन खां वीचार वठूं हिननि छा चवणु आहे। ही जलसो असांजो कारवां ऐं बिलावल जे नाले सां इहो प्लान थियल हुयो लॉन्ग मार्च जे सिलसिले में। हाणे इहो असां कन्वर्ट कयो आहे, जेको असांजी पार्टी ऐलान कयो आहे 4 अप्रैल ते भुट्टे साहब जी वरसी ते रावलपिंडी में जलसे जो। तो उन हवाले सां सॼा पार्टी जा दोस्त घोटकी जी सॼी आवाम हिते गॾु थी आहे इन प्रचार जे लाइ। त इंशाअल्लाह हाणे सां असांजो मोमेंटम जीअं जुड़ी वञे, असां बहितर अंदाज़ में पंहिंजे ज़िले जी नुमाइंदगी कयूं। बिलावल साहब जो प्रोग्राम हुयो 26 तारीख़ ते कराची में लॉन्ग मार्च लाइ निकिरंदो, पर PDM लॉन्ग मार्च फ़िलहाल कुछ अरसे लाइ मोखिर कयो आहे, मुअतल थी वियो आहे। त इन जे करे इन विच में वरी बिलावल साहब 4 अप्रैल ते शहीद भुट्टो जी वरसी उते रावलपिंडी में मल्हाइण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं उन जे सिलसिले में ही हिकिड़ी तयारी आहे। असांजी क़यादत जेतिरी भी आहे उनजी हिदायत, चेयरमैन साहब जी हिदायत ऐं असांजो ज़िले सदर मीर बाबर खान साहब, अब्दुल बारी खान साहब, इन्हनि जी सभिनी जी हिदायतनि ते असांजा वॾा काफ़िला हितां निकिरंदा 4 तारीख़ ते पिंडी जे लाइ, ऐं हज़ारनि जी तादाद में गाॾियूं हूंदियूं ऐं इंशाअल्लाह माण्हू हूंदा। जेको आहे 4 अप्रैल जे हवाले सां जलसो थियो आहे। असांजे ज़िले मां हज़ारनि जी तादाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला पिंडी पीजी करे असांजे शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो के सलाम पेश कंदा ऐं नियाज़ी हुकूमत के ॿुधाईंदा त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िंदा आहे, शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो ज़िंदा आहे। इंशाअल्लाह ताला नियाज़ी हुकूमत ख़त्म करे पोइ वापसि ईंदा। कारवां जेका आहे हारी कमेटी साहब, हारी जेके भी आहिनि पीपल्स पार्टी भुट्टो साहब ठाही हारी ते करे हारी अॼु जो 4 अप्रैल ॾींहुं हारियुनि जो ॾींहुं आहे, उहो इंशाअल्लाह ताला हज़ारनि तादाद में तव्हां ॾिसंदव त इंशाअल्लाह ताला नुमाया हूंदो ज़िले घोटकी में बाक़ाइदा। असां मीरपुर माथेल में जेके भी वर्कर उहिदेदार आहियूं भरपूर नमूने ते असांजी वरसी आहे, भुट्टे साहब जी वरसी मल्हाईंदासीं। वधि में वधि माण्हू असां केतिरा माण्हू तव्हांखे घणे ॿुधायूं, माण्हू ॻणण जी एतिरा ई न आहे। इंशाअल्लाह असां पंहिंजे महबूब अॻवान ज़िले सदर मीर बाबर अली खान लुण साहब जी क़यादत में 4 अप्रैल शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी वरसी में रावलपिंडी में थींदड़ जलसे में तालके खानगढ़ जे तरफ़ां भरपूर शिरकत कंदासीं। 100 जी तादाद में वर्कर शिरकत कंदा। इंशाअल्लाह सब तैयार है। मीर बाबर खान की क़यादत में, मीर अब्दुल बारी खान असांजे चूंडियल नुमाइंदनि जी क़यादत में इंशाअल्लाह रावलपिंडी में असांजे खानगढ़ 4 अप्रैल जे हवाले सां असांजा खानगढ़ जा 100 जी तादाद में गाॾियूं निकिरंदियूं। इंशाअल्लाह मीर बाबर खान सां असां गॾु हूंदासीं। उन्हनि सां गॾु असां सभु वर्कर हलिया वेंदासीं, छो त ही पहिरियों दफ़ो आहे शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी जेका वरसी आहे उहा रावलपिंडी में मल्हाई पई वञे। मोहम्मद क़ासिम कलवड़।